Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. वफाकी सरकार शहबाज शरीफ के पॾे वञण जी इजाज़त ॾियण ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त वापसि वठी छॾी। शहबाज शरीफ जे वकील तरफ़ां तौहीन अदालत जी पैरवी न करण जी ख़ातिरी। सुप्रीम कोर्ट पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त शहबाज शरीफ खे जहिड़े नमूने रिलीफ ॾिनो वियो उहो कंहिं लाइ बि मिसाल नथो बणिजी सघे। ॿुधणीअ दौरान जस्टिस एजाज़ुल अहसन रिमार्क्स ॾींदे चयो त शहबाज शरीफ जो केस ख़ुसूसी तौर या सिस्टम तहत मुक़ररु थियो। रिकॉर्ड मूजिबि हिक ई ॾींहं में एतिराज़ ख़तमु करे केस ते ॿुधणी कई वई। हुकूमती वकील खे हिदायतूं वठण लाइ रुॻो अधु कलाकु ॾिनो वियो। लाहौर हाई कोर्ट इहो बि न पुछियो त शहबाज शरीफ जो नालो कहिड़ी लिस्ट में आहे। अदालत हुकुम ॾिनो त ॿुधायो वञे केतिरनि केसिस में हिकु तरफ़ो रिलीफ ॾिनो वियो। छा आम तौर अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो जारी थी सघे थो जीअं लाहौर हाई कोर्ट कयो। सुसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त शहबाज शरीफ जो नालो अञा ECL में शामिल आहे। शहबाज शरीफ हाई कोर्ट मां पंहिंजी पिटिशन वापसि वरिती हुई, तंहिं करे फ़नी लिहाज़ खां सुप्रीम कोर्ट में हुकूमत जी अपील जी ज़रूरत ई ख़तमु थी वई। अपील जो मक़सदु अॻु ई पूरो थी वियो हो। पीपल्स पार्टी मौजूदा सियासी सूरत हाल में इस्लामाबाद में देरो जमाइण जो फ़ैसिलो करे वरितो। अॻूणो सदर आसिफ ज़रदारी इस्लामाबाद पहुची वियो। आसिफ ज़रदारी तरफ़ां अॼु इस्लामाबाद में पार्टी अॻवाननि जे इजलास दौरान सलाह मशवरनि जा इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में ईंदड़ बजट जे हवाले सां हिकमत अमली ते बि गौर कयो वेंदो। आसिफ ज़रदारी सां गॾु आसिफा भुट्टो ज़रदारी बि इस्लामाबाद पहुतल। बिलावल भुट्टो ज़रदारी अॻु ई वफ़ाक़ी राजधानी में मौजूदु। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बजट में घटि आमदनी वारो तबिको इमरान सरकार जे निशाने ते आहे। PTI हुकूमत ॻरा टैक्स लॻाए पघारदार तबिके ते मुआशी बार विझणु घुरे थी। पीपल्स पार्टी आम माण्हुनि खे मुआशी तौर कुचलण वारी साज़िश नाकाम बणाए छॾींदी। इस्लामाबाद हाई कोर्ट हुकूमत खे 8 जून ताईं हेक चेयरमैन मुक़ररु करण खां रोके छॾियो। हेक चेयरमैन खे हटाइण ऐं तरमीमी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ दरख़्वास्त ते काबीना डिवीज़न वफ़ाक़ी तालीम ऐं क़ानून खाते जे सेक्रेटरीज़ खे नोटिस जारी। ॿुधणीअ दौरान दरख़्वास्त गुज़ार जे वकील दलील ॾींदे चयो त ॾिठो वञे त तरमीमी ऑर्डिनेंस सां रुॻो अॻूणो हेक चेयरमैन तारिक बिनोरी मुतासिर थियो आहे। इहो कीअं थी सघे थो त रुॻो कंहिं ख़ासि माण्हू लाइ ऑर्डिनेंस जारी कयो वञे। मौजूदा हुकूमत ऑर्डिनेंस सां इदारनि जी ख़ुदमुख़्तियारी ख़तमु करे रही आहे। अदालत हायर एजुकेशन कमीशन जे अॻूणे चेयरमैन तारिक बिनोरी खे बि नोटिस जारी करे छॾिया। सिंध हाई कोर्ट कुतनि खे वैक्सीनेट करण वारी मुहिम बाबति अॻभराई रिपोर्ट तलब करे वरिती। रोलू कुतनि जे आज़ार ऐं वैक्सीन जी अदम फ़रहामीअ वारे मामले ते ॿुधणीअ दौरान एडिशनल सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट पेश। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त सिंध में 8 सालनि खां पोइ कुतनि खे वैक्सीनेट करण बाबति कानून साज़ी थी। इंतिहाई ॾुखियाईअ सां इहो कानून ठहियो आहे। कुता पकिड़े रहिया आहियो या वैक्सीनेशन कई पई वञे। एडिशनल सेक्रेटरी अदालत खे आगाही ॾींदे चयो त कुतनि खे वैक्सीनेट कयो पियो वञे। कानून साज़ीअ बाबति 2 हफ़्तनि में नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। अदालत रोलू कुतनि जे आज़ार ख़िलाफ़ कार्रवायूं जारी रखण जो हुकुम ॾेई छॾियो। कंटोनमेंट बोर्ड्स खे बि मुहिम जारी रखण जो हुकुम। अदालत हेल्पलाइन फ़ाल न थियण ते कावर जो इज़हार कंदे चयो त सेक्शन ऑफिसर खे नंबर यादि नाहे त आम माण्हुनि खे कीअं यादि हूंदो। छा माण्हू नंबर खीसे में खणी घुमनि। लोकल गवर्नमेंट खाते खे रोलू कुतनि जे ॾाढनि वारनि वाक़िअनि बाबति हेल्पलाइन फौरी बहाल करण जो हुकुम। अप्रैल जी फ्यूल प्राइस एडजस्टमेंट तहत बिजली 44 पैसा फी यूनिट सस्ती करण जो ऐलान। नेपरा जो चवणु आहे त बिजली सस्ती थियण सां वापेदारनि खे 4 अरब 40 करोड़ खां वधीक फ़ाइदो थींदो। अप्रैल जी फ्यूल प्राइस एडजस्टमेंट तहत बिजली 87 पैसा फी यूनिट सस्ती थियणी हुई।
पाकिस्तान के दौरे ते पहुतल ताजिकिस्तान के सदर जी वज़ीर आज़म हाउस आमद मुअज़्ज़िज़ मेहमानन के गार्ड ऑफ ऑनर पेश। तकरीब दौरान ॿिन्ही मुल्कनि जा क़ौमी तराना बि हलाया विया। ताजिकिस्तान जो सदर इमाम अली रहमान ॿिनि ॾींहंनि जे दौरे ते अॼु पाकिस्तान पहुतो। पाकिस्तानी सदर आरिफ अलवी सां बि मुलाक़ात कंदो। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़रई पाणीअ जी संगीन खोट सबब फसलनि जी पोखी मुतासिर। ज़रई ज़मीनूं सुकी ठूठ थियण सबब आबादगारनि जा मथे ते हथ अची विया। टंडो अलहयार में ज़रई पाणीअ जी चोरीअ ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाज जारी। सभई आबादगारनि जो हैदराबाद रोड ते धरणो। मीरपुर ख़ास खां हैदराबाद ऐं कराची वेंदड़ ट्रैफ़िक मुतासिर। आबादगारनि जो चवणु आहे त आपाशी अमलदारनि तरफ़ां बाअसरनि खे पाणी विकिरो करण सबब पुछड़ी जे आबादगारनि जूं ज़मीनूं बंजर थी वियूं। पाणीअ जी हथराधू खोट पैदा करे ग़रीब आबादगारनि जे मुआशी क़तलाम ख़िलाफ़ एहतजाज जारी रखियो वेंदो। वाही पांधी जे गरीबाबाद पाड़े में बेरहम सोहरे जो नुंहुं खे रसीअ सां ॿधी तशद्दुद। जवाबदार बसर रुस्तमाणी पंहिंजी नुंहुं सकीना रुस्तमाणी खे घर अंदरि रसीअ सां ॿधी वहशियाणो तशद्दुद कयो। औरत जूं उभ ॾारींदड़ दाहूं। इतलाह ते पुलिस पहुची तशद्दुद जो शिकार औरत ऐं संदसि सोहरे खे थाणे ते वठी वई। औरत तरफ़ां पुलिस आॾो सोहरे जे वहशियाणे तशद्दुद ऐं मोतमार धमकियुनि ख़िलाफ़ शिकायतूं। इल्ज़ाम हिटायल ॻोठाणे बसर रुस्तमाणी चयो आहे त नुंहुं ऐं पुटु गॾिजी मूं ते हमिलो कयो। पुट जे फ़रार थियण ते नुंहुं खे घर में ॿधी छॾियो हो। चूंडको वेझो नौजवान घरां सॾे कुहाड़ियूं हणी क़तल। ॻोठ जखरियो में हुज़ूर बख़्श वलद पखरियो भंभरो मारिजी वियो। वारिसनि जो चवणु आहे त मरी बिरादरी जे माण्हुनि नौजवान खे घरां सॾे क़तल कयो आहे। पुलिस जो चवणु हो त पोस्टमार्टम लाइ वारिसनि सां अस्पताल में आहिनि। जवाबदारनि जा नाला नथा ॿुधाए सघनि। कंडियारो जे कचे वारे इलाइक़े में नौजवान जो वण सां टंगियल लाश थिए। बखरो भरिसां नौजवान राहिब कल्होड़ो जो लाश ॾिसी ॻोठाणनि पुलिस खे इतलाह ॾिनो। पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ कंडियारो अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। नौजवान जे वारिसनि तरफ़ां क़त्ल जो शक ज़ाहिर। वारिसनि जो चवणु आहे त राहिब जे जिस्म ते तशद्दुद जा निशान आहिनि। खेसि क़त्ल करण बाद लाश वण सां टंगियो वियो। पुलिस जो चवणु आहे त पोस्टमार्टम खां पोइ मौत जा कारण मालूम थींदा। पोस्टमार्टम रिपोर्ट ऐं मुतासिर धुर तरफ़ां राब्तो करण बाद जांच खे अॻिते वधायो वेंदो। लाड़काणो में पुलिस अहलकार राति जी उंदाहीअ में मुबैना तौर जूता चोरी करे वियो। अहलकार तरफ़ां चौकीदार जा जूता चोरी करण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। सीसीटीवी फुटेजिस में पुलिस जी वर्दी पहिरियल शख़्स जूता चोरी कंदे नज़र अची रहियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त वाक़ियो पोस्ट ऑफिस रोड ते पेश आयो। फुटेजिस मंज़रिआम ते अचण बावजूदि पुलिस इख़्तियारनि नोटिस न वरितो। नवंदेरो में पाणीअ जे निकाल तां झेड़ो कंदड़ ॿोहेड़ा ऐं ॾेथा धुरिन जे 19 माण्हुनि खे टीप। लाड़काणो जी अदालत धुरिन तरफ़ां हिक ॿिए ख़िलाफ़ दाख़िल केसिस ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। ॿोहेड़ा धुर जे 9 जवाबदारनि 29 साल ऐं ॾेथा धुर जे 10 जवाबदारनि खे 44 साल क़ैद जी सज़ा। नवंदेरो जे ॻोठ मोहम्मदपुर में पाणीअ जे निकाल तां झेड़े बाद धुरिन हिक ॿिए ख़िलाफ़ केसिस दाख़िल कराया हुआ। पंजाब जे इलाइक़े रहीम यार ख़ान में कुंवार खे मुड़ुस ऐं सावरनि तरफ़ां मारण जी कोशिश। नारी ससुई सांगी खे सावरनि गोलियुनि जो खाज बणाए फ़रार थी विया। नारी ॻणिती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। नारीअ जे वालिद दोस्त मोहम्मद सांगी दाहियो आहे त धीउ जे 2 ॾींहं अॻु शादी थी हुई। मुड़ुस ऐं सावरनि कारहं जो कूड़ो इल्ज़ाम बढ़े खेसि क़त्ल करण जी कोशिश कई।
वारसनि तरफ़ां जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ जो मुतालबो। नोबेल इनाम याफ़्ता मलाला यूसुफ़ज़ई जो बरतानवी फैशन मैगज़ीन वोग खे इंटरव्यू। पंहिंजे ट्वीट पैगाम में मलाला यूसुफ़ज़ई चयो आहे त मैगज़ीन जो कवर पेज ॾिसी हर नारी खे अंदाज़ो थी वेंदो त हूअ बि दुनिया तब्दील करे सघे थी। मिशन ऐं नज़रियो रखंदड़ नारी ॼाणे थी त संदसि दिलि में केतिरी ताक़त आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवांखे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स मां ॾिठियूं, बुलेटिन सां गॾु हाज़िर